अजकल सोशल मीडिया जो दौर आ, असांजी जमायत जा नौजवान घणियूं शयूं ईअं शेयर करे था छॾनि जंहिंजो तारीख़ सां को वास्तो न आहे। मां हिन स्टेज तां उहा रिक्वेस्ट कंदुमि सभिनी दोस्तनि खे त पहिरियों तहक़ीक़ कयो, ऐं जे तहक़ीक़ तव्हां नथा करे सघो त कंहिं जमायत जे फ़र्द सां राब्तो कयो, का बि शेयर करण खां पहिरियों, छो जो अवां जन सां मुंसलिक हूंदव। अवां जेकॾहिं का बि शइ दरगाह जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां शेयर कई, अवां जा जेतिरा फ्रेंड्स हूंदा उन्हनि में सम्झो उहा तस्दीक अची वई त बाबा ही हुर चए थो त माना सच आहे। सो उन चवण खां ऐं लिखण खां पहिरियों ख़ुदा रा कुझु तस्दीक कयो ऐं उन खां पोइ को जवाबु ॾियो। ऐं जेके बि अॼुकल्ह ख़राफ़ात हलनि थियूं फेसबुकनि ते, सोशल मीडिया ते, जेको माण्हू चिड़ ॾियारींदड़ कुझु ॻाल्हाइनि था दरगाह जे ख़िलाफ़ या जमायत जे ख़िलाफ़ कुझु ॿियनि मामलनि ते, उन्हनि खे गारियुनि सां न ॾियो जवाबु, उन्हनि खे दलीलनि सां जवाबु ॾियो। छो जो सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, पब्लिक प्लेटफॉर्म आहे, इन में या त घिड़ो न घिड़ो त पोइ पंहिंजे पाण खे एतिरो बर्दाश्त वारो मादो रखी उनखे मिसाल ॾेई सम्झायो, उनखे तारीख़ी हवाला ॾेई सम्झायो, न के गारियूं ॾियो। छो जो इहो बि वड़ न आहे, ही वड़ न वेड़ी चन। छो जो जेको हुर हुजे दरगाह जो माना सम्झो पोइलग हुजे ऐं वेही गारियूं ॾे, इहा उनखे सूट नथी करे। छो जो मुस्लमान त सभु मुस्लमान, पर दरगाहुनि सां रूहानी सिलसिलनि सां माण्हू छो वाबस्ता थींदा त अञा बहितरीन ज़िंदगी जेका हिकिड़े मोमिन जी, हिकिड़े मुस्लमान जी आहे, उहा गुज़ारे सघूं। जेकॾहिं असां अहिड़े दर सां, शानदार दरवाज़े सां असांजी निस्बत हुजे ऐं असांजे ॻाल्हाइण मां, असांजे बिहेवियर मां उहा शइ ख़बर न पए त पोइ असां सम्झो त असां त पोइ मुरीदी मां को फैज़ न वरितोसीं, उन दर खे न सुञातोसीं, माना को फैज़ न वरितोसीं। लिहाज़ा तमामु टाइम घणो थी वियो।